बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियों, उम्मीद थी कजे खुश हूंदा। दोस्तों, पाण अॼु माइक्रोसॉफ्ट एक्सेल में अलाइनमेंट के बारे में पढ़ंदासीं। अलाइनमेंट सेट कीअं कजे। अचो पाण सबक की तरफ़ हलूं था। सब खां पहिरियां लाज़मी असां हिते कुझु टेक्स्ट लिखंदासीं त जीअं असां उन अलाइनमेंट वग़ैरह ॾेई सघूं। मां पे जुमला लिखा आहिनि। हिन जी अलाइनमेंट सेट कयल आहे। सब खां पहिरियां ही अलाइनमेंट जा मुख़्तलिफ़ ऑप्शन मौजूदु आहिनि। मतिलबु अलाइनमेंट लेफ्ट की तरफ़ अलाइनमेंट थी वञे, उन खां पोइ थोरो अखर मथे हुजनि। उन खां पोइ जेके अखर खे थोरो हेठि करे अचे, विच ते करे अचे त ईंदो। जेके सफ़ा अखर छा विच ते वञनि ऐं मथां बि हेठां बि विच ते वञनि त पोइ असां हिन अलाइनमेंट ते क्लिक कंदासीं। ऐं जेकॾहिं सॼे तरह खां शुरू थियनि त हिन ते क्लिक कंदासीं ऐं अखर हेठि अचनि लाइन में त हिन ते क्लिक कंदासीं। लाइन खे थोरो वॾो करे ॾेखारियां। ॾिसो अखर हेठि मथे कीअं पिया थियनि। हाणे हिननि टिनि बटन सां हेठि मथे थींदा ऐं हिननि टिनि सां हिन सां राइट जी तरफ़ हिन लेफ्ट जी तरफ़ हिन सेंटर जी तरफ़। सभ खां पहिरियां असां राइट जी तरफ़ करे ऐं हीअ टे ऑप्शन इस्तेमालु करे सघो। ॾिसूं था, ॾिसो दोस्तों, तव्हांखे विच थी आहे, सफ़ा मथे कयल आहे। हिन ते क्लिक कयोसीं। हाणे सेंटर ते खणंदासीं। सेंटर ते हाणे वरी सेंटर ते मथां बि ऐं मथां वरी हेठि मथियां टे ऑप्शन तव्हां इस्तेमालु कया। हुन खां पोइ राइट जी तरफ़ हाणे वरी मथियां टे ऑप्शन मां तव्हां इस्तेमालु करे ॾेखारियां थो। दोस्तों, तव्हां अलाइनमेंट नहीं ॾिठी। उन खां पोइ हीअ आहे साॻियो ई अखरनि जो तरीक़ो जेको पाण पहिरियां सिखियोसीं त अखरनि खे वर्टिकल या हॉरिज़ॉन्टल वग़ैरह में कीअं चेंज करे अलाइनमेंट ही तव्हां चेंज करे सघो था। ही टैब जो ऑप्शन मौजूदु आहे। टैब राइट या लेफ्ट जेका पाण माइक्रोसॉफ्ट वर्ड में पढ़ीसीं, जेकॾहिं मतिलबु सिंधी लिखणी हुजे त राइट जी तरफ़ टैब रखबी आहे। उहो ई साॻियो टैब जो ऑप्शन आहे। उन खां पोइ हिकु अहम टॉपिक ऑप्शन मौजूदु आहे, मां तव्हांखे हिते ॿुधायां थो। मां हीउ लिखियो आहे, दिस इज़ अवर कंट्री। मां चाहियां थो त कॉलम जी जेका साइज़ आहे उहा कॉलम जी साइज़ घटि वधि न थिए। कॉलम जी साइज़ एतिरी हुजे पर रो जेका आहे उहा थोरो हेठि हली वञे। उन रो जी साइज़ जेका उहा वधीक थिए। ऐं हीअ कॉलम आहे नी, इहे कॉलम जी साइज़ थी अचे हेसिताणी हिते ई हुजे साइज़, पर हीअ जेका रो आहे हेठि इन जी साइज़ हेठि वधी वञे। उन लाइ मां वर्ड और रेप टेक्स्ट ते क्लिक कंदुसि। जीअं मां क्लिक कई तव्हां ॾिठो त कॉलम पंहिंजे करे मौजूदु आहे, पर रो जेका आहे उन जी साइज़ हेठां खां मथे वधी वई। दोस्तों, इहो हुयो रेप टेक्स्ट। रेप टेक्स्ट खां पोइ मौजूदु ऑप्शन का आहे मर्ज एंड सेंटर। मर्ज एंड सेंटर में असां ॿिनि खां वधीक कॉलम्स या रोज़ खे पाण में मिलाईंदा आहियूं। हाणे ही ॿ कॉलम आहिनि हिते मौजूदु, हिकु रो जे अंदरि ऐं ॿिनि कॉलमनि खे मिलाइणो आहे त मर्ज एंड सेंटर ते मां क्लिक कंदुसि। ॿई कॉलम पाण में मिली विया। तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं विच वारी लकीर ख़तमु थी वई, ॿई कॉलम हिकु थी विया। जेकॾहिं मां ॿिनि रो खे रो नंबर 14 ऐं रो नंबर 15 खे पाण में मर्ज कयां थो त मां मर्ज एंड सेंटर ते क्लिक कंदुसि। त तव्हां ॾिसो छा थियो त 14 ऐं 15 नंबर रो जेका हुई उहा पाण मर्ज थी वई, उहा हिकु थी वई। इनखे मर्ज एंड सेंटर जो ऑप्शन चयो वेंदो आहे। इन लाइ हीअ ऑप्शन इस्तेमालु कंदा आहियूं। साथियों, उमेद थी कजे त अॼोके सबक में तव्हांखे अलाइनमेंट जे बारे में सुठी ॼाण मिली हूंदी। वधीक मिलंदासीं पाण अॻिते हिकु नए सबक सां गॾु।